लीडर ठाही आ गोली इएं छो मौला। सिंधी लीडर ठाही आ गोली इएं छो मौला। कहिड़ो ॾोह कयो आ सिंधी ॿोलिया मौला। तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर। सिंधी लीडर ठाही आ गोली इएं छो मौला। कहिड़ो ॾोह कयो आ सिंधी ॿोलिया मौला। तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर। साथियों, खून पी करके भी उनका प्यास पूरा नहीं हुआ। फिर कायदेवान के बेटों को और बेनजीर के भाइयों को एक साजिश के तहत कत्ल किया गया। शाहनवाज को कत्ल किया गया, मुर्तजा को कत्ल किया गया। खानदान भुटन जो पुसी वियो, वॾो कहर असां सां थी वियो। खानदान भुटन जो पुसी वियो, वॾो कहर असां सां थी वियो। रुगो आहिनि क़बरूं उन्हनि जूं, नए डेरे में हशर मची वियो। नथी थिए असांजी सवली इएं छो मौला। कहिड़ो ॾोह कयो आ सिंधी ॿोलिया मौला। तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर। सिंधी लीडर ठाही आ गोली इएं छो मौला। कहिड़ो ॾोह कयो आ सिंधी ॿोलिया मौला। तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर। उन्होंने आवाम को बेरोजगारी, भूख और बदअमनी के सिवा कुछ नहीं दिया। क्या ये सच नहीं कि दरियाए सिंध के पानी को भी नहीं छोड़ा और दरिया को खुश करके हुकूमत करते रहे? जिए यज़ीद इमाम कोठा थई, तीअं थिया ही शहीद बुटा थई। जिए यज़ीद इमाम कोठा थई, तीअं थिया ही शहीद बुटा थई। जेको जीए बुटो हिते चए थो, तंहिंखे मारण लाइ बीठा थई। खणू रोज़ था कंहिंजी खटोली इएं छो मौला। कहिड़ो ॾोह कयो आ सिंधी ॿोलिया मौला। तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर। सिंधी लीडर ठाही आ गोली इएं छो मौला। कहिड़ो ॾोह कयो आ सिंधी ॿोलिया मौला। तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर, तूं इंसाफ़ कर। कहिड़ो ॾोह कयो हो न्याणी, मारी वई आ सिंध जी राणी। कहिड़ो ॾोह कयो हो न्याणी, मारी वई आ सिंध
जी राणी अॼु रोई तो तोखे ॿुधायां चवे चिंजणी दुख जी कहाणी जली दर मूं तुंहिंजे आ झोली ईअं छो मौला कहिड़ो ॾोह कयो आ सिंधी ॿोलिया मौला तूं इंसाफ़ कर तूं इंसाफ़ कर तूं इंसाफ़ कर तूं इंसाफ़ कर सिंधी लीडर फाहिया गोली ईअं छो मौला सिंधी लीडर फाहिया गोली ईअं छो मौला कहिड़ो ॾोह कयो आ सिंधी ॿोलिया मौला तूं इंसाफ़ कर 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 तूं इंसाफ़ कर